नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करां क़ौमी असेंबली जो इजलास डिप्टी स्पीकर कासिम सूरी जी सदारत हेठ शुरू थियो, जंहिंमें मुखालिफ धुर जे अॻवान शहबाज शरीफ वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ पेश कई। क़ौमी असेंबली में 161 मेंबरनि बेएतमादी रिथ पेश करण जी हिमायत में वोट ॾिनो। बेएतमादी रिथ पेश करण खां पोइ डिप्टी स्पीकर इजलास 31 मार्च ताईं मुलतवी करे छॾियो आहे। 31 मार्च ते रिथियल इजलास में बेएतमादी रिथ ते बहस शुरू थींदो। खबर के हवाले से नाज़रीन एक भेरो बीहर अवां खे आगाह कंदानो या अहम खबर एक भेरो बीहर अवां सां शेयर कंदानो तो क़ौमी असेंबली जो इजलास डिप्टी स्पीकर कासिम सूरी जी सदारत हेठ शुरू थियो, जंहिंमें मुखालिफ धुर जे अॻवान शहबाज शरीफ वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ पेश कई। क़ौमी असेंबली में 161 मेंबरनि बेएतमादी रिथ पेश करण जी हिमायत में वोट ॾिनो। बेएतमादी रिथ पेश करण खां पोइ डिप्टी स्पीकर इजलास 31 मार्च ताईं मुलतवी करे छॾियो। 31 मार्च ते रिथियल इजलास में बेएतमादी रिथ ते बहस शुरू थींदो। खबर के हवाले से नाज़रीन एक बार बीहर अवां खे आगाह कंदानो या अहम खबर अवां सां शेयर कंदानो। क़ौमी असेंबली जो इजलास डिप्टी स्पीकर कासिम सूरी जी सदारत हेठ शुरू थियो, जंहिंमें मुखालिफ धुर जे अॻवान शहबाज शरीफ वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ पेश कई। क़ौमी असेंबली में 161 मेंबरनि बेएतमादी रिथ पेश करण जी हिमायत में वोट ॾिनो। बेएतमादी रिथ पेश करण खां पोइ डिप्टी स्पीकर इजलास 31 मार्च ताईं मुलतवी करे छॾियो। 31 मार्च ते रिथियल इजलास में बेएतमादी रिथ ते बहस शुरू थींदो।